रानीपुर खोड़ा जे उॾियण ऐं कलेरी बिरादरी जे धुरियुनि में गुज़िरियल 3 सालनि खां हलंदड़ खूनी तकरार जो निबेरो दराजा शरीफ़ में थी गुज़रियो। धुरियुनि मथां मजमूई तौर ते 1 करोड़ 5 लख ॾंड मुक़रर। धुरियूं खीरखंड थी वयूं। सिक्योरिटी जा इंतजामिया इंतिहाई सख़्त थियल रिपोर्ट मूजिब खोड़ा जे उॾियण ऐं कलेरी बिरादरी में 3 सालनि खां हलंदड़ खूनी तकरार जो निबेरो दरगाह हज़रत सचल सरमद जे गादी नशीन ख्वाजा अब्दुल हक फारूकी खे रिहाइशगाह ते थी गुज़रियो। निबेरे में ऐं फ़ैसिले जी सरपंची मीर आबिद खान जतोई सरदार ज़ुल्फ़कार कमारियो ऐं पीर ख्वाजा अब्दुल हक फारूकी करे रहिया हुआ, जॾहिं त ॿिन्ही धुरियुनि जे 7 माण्हू शरीक थिया, जंहिं में संदन जा चङा मुड़स पिण शामिल हुआ। जॾहिं त फ़ैसिले में पीर अफराणीपुर पीपी अॻवान पीर सईद माशूक अली शाह जिलानी, पीपी अॻवान पीर सईद मोहम्मद बचल शाह, सरदार नज़ीर खान ॼामड़ो, सनाउल्लाह खान दुरानी, आगा खान मोराई समेत ॿिया केतिरा ई मोअज़्ज़िज़ मौजूद हुआ। धुरियुनि जे अता हुसैन कलेरी, सुल्तान कलेरी, सुल्तान अली ॾिनो उॾियण, अमान ॾिनो उॾियण शरीक हुआ। धुरियुनि जूं ॻाल्हियूं ऐं बयान ॿुधण बैदि मशीरनि ऐं अॻवाननि जी सलाह सां फ़ैसिलो कयो वियो। धुर कलेरी ते 2 खून साबित थियण जो मथां 60 लख रुपया ॾंड मुक़रर कयो वियो, जॾहिं त धुर उॾियण बिरादरी ते 1 खून साबित थियण जा 45 लख रुपया ॾंड मुक़रर कयो वियो, जंहिं दौरान ॿिन्ही धुरियुनि ते मजमूई तौर ते 1 करोड़ 5 लख रुपया ॾंड मुक़रर कयो वियो। जंहिं बाद धुरियुनि खे फतवा पढ़ी ॿुधाई वई, जंहिं ते धुरियुनि फ़ैसिलो क़बूल कंदे पाण में भाकुर पाए खीरखंड थी वियूं। सिक्योरिटी जा इंतजाम सख़्त हुआ, जॾहिं त फ़ैसिले बाद खड़ा डरप मेयर शाह ऐं गंबट जे इलाइक़नि में ख़ुशी जी लहर छाइजी वई। निबेरे जे मौक़े ते दराजा शरीफ़ में सिक्योरिटी हाई अलर्ट रही, जंहिं में TDSP ऐं 9 थाणनि जे SHO समेत वॾी तादाद में पुलिस एहलकार सिक्योरिटी जा इंतजाम संभाले रहिया हुआ। हिन मौक़े ते दरगाह हज़रत सचल सरमद जे सजादा नशीन पीर ख्वाजा अब्दुल हक फारूकी ॿिन ॻाल्हाईंदे चयो त ख़ुशी जी ॻाल्हि आहे त अॼु ॿिन्ही बिरादरियुनि में अमन क़ाइम थियो आहे। दरगाह सचल सरमद हमेशह अमन, भाईचारे ऐं मोहबत क़ाइम करण जो पैगाम ॾिनो आहे। हिननि वधीक चयो त PP मरकज़ी क़यादत मैडम फरियाद टारपोने ऐं SP खैरपुर जो पिण शुक्रगुज़ार आहियां, जे तकरार हल कराइण में मुकमल मदद फराहम